बाड्रा में मुड़स जी वफ़ात खां पोइ ॾेरनि जे ज़ुल्म खां तंग थी औरत थला स्ट्रीट जी रहावासण शहनी लाभलड़ो पंहिंजे ॿारनि समेत प्रेस क्लब बाड्रा जे मीडिया सेंटर पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दाहींदे चयो त असां बाड्रा जा मुस्तक़िल रहायशी आहियूं। 2 साल अॻु मुंहिंजो मुड़ुसु जेको आर्मीअ में सिपाही हो जंहिं मां मूंखे 5 धीअरूं ऐं 3 पुटनि जो औलाद आहे। मुंहिंजो मुड़ुसु वफ़ात करे वियो आहे। मुड़ुस जी वफ़ात खां पोइ मूंखे ऐं मुंहिंजे बचनि खे मुंहिंजा ॾेर ऐं उनजी औलाद तंग करे रहिया आहिनि। कॾहिं घर ख़ाली करण जूं धमकियूं ॾियनि था त कॾहिं मुंहिंजे जवान धीअरुनि खे ख़राब नज़रुनि सां ॾिसनि था। हिन वधीक इल्ज़ाम मणींदे चयो त कॾहिं कॾहिं त नशो करे घर अची असांखे जिन्सी हरासा पिणु कनि था त कॾहिं अची मार कुट पिणु कनि था, जंहिंजा एक्सरा पिणु मौजूदु आहिनि। हुन वधीक चयो त हुन ज़ुल्म खां आख़िर तंग थी आऊं घर खां निकिरी मीडिया वटि पहुती आहियां। हिन चीफ ऑफ आर्मी स्टाफ वज़ीर आला सिंध IG लाड़काणो SSP सरफराज़ नवाज़ शेख खां मुतालबो कयो त मुंहिंजा ॾेर मुश्ताक ज़मीर आमिर ऐं शहज़ाद मूंसां ज़ुल्म ज़्यादतियूं कनि था। बाड्रा पुलिस खे बार बार दाहण बावजूदि तदारक नथी करे। हिन चयो त मूंखे पंहिंजे ॾेरनि मां जानी तोड़ी माली ख़तरो आहे। ऐं हींअर बि पंहिंजे मुड़ुस जे कखाउनि घरनि में महिनत मज़दूरी करे ॿारनि जो पेट पालियां थी ऐं इज़त सां रहणु चाहियां थी। मूंखे तहफ़ुज़ वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।